बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया उस्मान छावड़ी खां। उस्मान छावड़ी वेझो ॻोठु मिठो मीरजत में पीपी तालका सदर साले मीरजत ऐं मजीद मीरजत जी दावत में सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिस सैयद ज़िया अब्बास शाह जी शिरकत। सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वीअ जे इस्तक़बाल ते दोलनि शरहनि सां आजिया ऐं जियालनि ख़ुशीअ में जशन गुलनि जी पिणु वर्खा कई। वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे हनीफ़ बलोच। जी हनीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो वञा। उस्मान छावड़ी वेझो ॻोठ मिठू मीरजत में पीपी तालके सदर जे दावत में सूबाई वज़ीर वर्कस एंड सर्विस सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी जी जेको शिरकत। मुकानी चूंडनि खां पोइ ॻोठ मिठू मीरजत में पीपी तालके जे सदर साले मीरजत जे रिहाइशगाह ते जेको टंडो अलियार जे कामयाब थियल पीपी उम्मीदवारनि ज़िले मेंबरनि चेयरमैननि काउंसलरनि जे चूंडजी अचण ते तालके जंडोमरी जे सदर साले मीरजत, अनवर मीरजत, मंजूर मीरजत, कादम हुसैन मीरजत, मजीद मीरजत पारां सैयद बूरल शाह, सैयद समर शाह ऐं सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी जे के जेको सिंध जी सकाफ़त लुंगी अदरक ऐं टोपियूं पारायूं। पिंडाल में सभिनी महिमाननि खे लुंगियूं जेको ओडियूं वियूं ऐं सैयद ज़िया अब्बास शाह जे अचण वक़्तु दौलनि शुरनानियनि सां आजिया ऐं ख़ुशी में जशन ऐं गुलनि जी पूर्ण वर्का कई वई। तक़रीब दौरान अवामी मेड़ाके में सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी ख़िताब कंदे चयो त ज़िले में तरक़ियाती कमनि लाइ 3 अरब रुपयनि जो पिणु ऐलान कयां थो ऐं ॻोठनि में मॉडल स्कूल बणाए जेको सहूलियतूं फराहम करे ॾींदासूं ऐं ज़िले चेयरमैन जो फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। पूरे सिंध जीअं ज़िला टंडोलियार में पीपी क्लीन स्वीप कयो आहे। पूरे ज़िले जे मेंबरनि समेत टाउन कमेटी प्यालुंड, चंबड़, नसरपुर में पीपी उम्मीदवारनि वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी आहे, जंहिंमें टंडोलियार म्यूनिसिपल कमेटी बि पिणु शामिल आहे। इन मौक़े ते पीपल्स पार्टी जा कामयाब उम्मीदवारनि अॻवाननि आफ़ताब जूनेजो, परवेज़ समूह, कासम कालरू, जाफर तारिक डेरो, रियाज़ लगारी, मीर खान आकलानी, पीर काशिफ जिलानी, कादम हुसैन मीरजत, अनवर मीरजत, हाजी खान सांत, कालत तेबो, रोशन तेबो, गुलामत बलोच, हाजी पीरमान बलोच, अकरम बलोच, कयूम बलोच, हाजी गुलमान बलोच, महबूब लुंड, सुफ़वान निज़ामानी, महबूब सियाल, किश्वर कुमार, जाज़ेब शाह, हबीब तेबो, माशूक लुंड, जावेद जुमन, अब्बास लुंड, इस्माइल चच्चर, परवेज़ समूह, आफ़ताब जूनेजो, कासम कालरू, रियाज़ लगारी, कयूम सांद, रुस्तम मीरजत समेत केतिरनि ई जियालनि ऐं वर्करनि जेको आहे पूर्ण शिरकत कई। जी वॾी महिरबानी हनीफ़ तफ़सील ॾियण जे लाइ।